नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर दींदा भिरयास्टी पुलिस दाली शहर में 2 महीना अग संङावती तकरार ता एक दुर के हमले में 2 ॻोठाणा गुलाम कादर क़लहौड़ो संदस पुट अब्दुल जब्बार ऐं भाईटे अब्दुल हफीज़ क़लहौड़ो कतल थी वयलन जी वारसन वटां पुलिस मुबैना तौर एक रक्षा ड्राइवर जुल्फकार क़लहौड़ो वेठल कंडियारो के बाजियाब करण की दावा करे छड़ी है। उन सिलसिले में भिरिया पुलिस के DSP अब्दुल सत्तार अञण दावा कंदे मीडिया के बुधायो त मक़तूलन के वारिस अब्दुल गफ़ार क़लहौड़े पंहिंजे ॿियनि साथियुनि समेत कंडियारो वासी रिक्शा ड्राइवर जुल्फकार क़लहौड़े के जबरदस्ती खंबे खेस अगवा करे खणी वयो हो। इतला ते भिरयास्टी समेत जिले की मुख्तलिफ थाणनि की पुलिस वडी तादाद में नफरी गड करे बख्तरबंद गाड़ियुनि सां कार्रवाई कंदे रिक्शा ड्राइवर जुल्फकार के बाजियाब कराए वरतो है। DSP भिरिया वधीक चयो त जवाबदारनि वटां गैर कानूनी हथियार पिण हथ करे वरता आहिनि। भिरिया सिटी पुलिस अब्दुल गफ़ार नेक मोहम्मद नदीम सदाम अली दोस्त वहीद क़लहौड़े समेत 12 जवाबदारनि खिलाफ हथियार हथ अचण पुलिस मुकाबले ऐं रिक्शा ड्राइवर के अगवा करण जा 2 अलग-अलग केस दाखिल करे 2 जवाबदारनि अब्दुल गफ़ार ऐं अली दोस्त के गिरफ्तार करे कंहिं रिमांड लाइ भिरयास्टी अदालत में पेश करे 2 ॾींहं रिमांड वरतो है। ॿिए पासे 2 मक़तूलनि जे वारिस गुलाम सरवर क़लहौड़ो मीडिया के बुधायो त पुलिस ड्रामो ठाहे अब्दुल गफ़ार समेत ॿियनि मथां केस दाखिल कया आहिनि। असां मुख़्तलिफ़ शहरनि जे प्रेस क्लब अॻियां 2 मक़तूलनि जी कतल केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ एहतजाज कया जंहिं ते पुलिस कावड़ियल हुई ऐं हाणे मक़तूलनि जे वारिसनि मथां बिला जाइज़ केस दाखिल करे हिसाए रही आहे जीअं असांजे कतल केसनि के खराब कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।